जी नाज़रीन, अॼु असां प्रेस क्लब कराची जे अॻियां मौजूदु आहियूं। हिते अॼु प्रेस क्लब जे अॻियां PTLF डिस्ट्रिक्ट सेंट्रल जा मुलाज़िम मौजूदु आहिनि ऐं सरापा एहतजाज आहिनि। उन्हनि जो हिकु अॻवान असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदा, पहिरीं पंहिंजो तारीफ़ कराइजो ऐं तव्हांजा छा मुतालबात आहिनि अॼोके हिन प्रोग्राम जे हवाले सां। आऊं मोहम्मद आबिद राजपूत PTLF तालका मातली जनरल सेक्रेटरी अर्ज़ करियां। असांजा मुतालबा को नवा कोन्हनि। असांजा मुतालबा हर साल वांगुरु गवर्नमेंट खां उहे साॻिया मुतालबा आहिनि त जहिड़े क़िस्म सां तव्हां महांगाई कई आहे, 465 500% महांगाई करियो था। जेॾी महिल पघार वधाइण जो टाइम अचे थो त तव्हां 7 7.5% वधाइण जी ॻाल्हि करियो था। असीं तव्हांखे चऊं था त जेकॾहिं तव्हां इंसाफ़ पसंदि आहियो त जेकी तव्हां महांगाई कई आहे ओतिरे % वधायो। जे उहो नथा वधाए सघो त असांजी हीअं डिमांड आहे त 100% असांजी पघार वधाई वञे। असांजा जेका बैनुल फंड आहिनि, असांजा जेका हाउस रेंट आहिनि, जेका मेडिकल अलाउंस आहिनि, असांखे उहा असांखे ॾिना वञनि। पर गवर्नमेंट जी ॻाल्हि खे सम्झे कोन थी। असीं अॼु बि इन ते जेको आहे उमेदु करे वेठा आहियूं त जेको बजट जेको पेश कयो वञे थो, हिन बजट में इंशा अल्लाह ताला मुलाज़िमनि जे लाइ जेको आहे सुठो पैकेज जो ऐलान कयो वेंदो। बसूरतीगर साईं सिकंदर जतोई साहिबु आहे, साईं मंज़ूर साहिबु ऐलान करे चुका आहिनि त जेकॾहिं पुरकशिश ऐलान नथो थिए, असांजा मुतालबा पूरा नथा थियनि त पोइ असां मूव कंदासीं असैम्बली ॾांहुं। न असांखे लठियुनि जो खुटको आहे, न असांखे गोलियुनि जी परवाह आहे। छो असीं जेॾी महिल असीं पंहिंजो हक़ घुरूं था त पोइ असांखे इहो डपु कोन्हे त असां सां कहिड़ो असरु थींदो। ऐं तव्हां पंहिंजे पाण खे चओ था त असीं आदिल हुक्मरान आहियूं, असीं सुठा हुक्मरान आहियूं। अॼु यकम मुहर्रम आहे। यकम मुहर्रम ते हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत जो ॾींहुं आहे। जेकॾहिं तव्हां चओ था असीं आदिल हुक्मरान आहियूं त उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु को ॾिसो, हू उहो चवंदो हो त जेकॾहिं दरिया जे किनारे कुतो बि जेकॾहिं मरी थो वञे त हिसाबु मूंखे ॾियणो आहे। तव्हां आदिल हुक्मरान चओ था त उहो 64 लाख 22,000 मुरबा मील ते हुक्मरानी कंदो हो। सॼी दुनिया जी संभाली कंदो हो। राति जो पहिरो ॾींदो हो। जेकी पोड़ियूं हूंदियूं उन्हनि जी मजाल कंदो हो। जेकॾहिं आदिल हुक्मरान आहियो त अचो हुन जी मिसाल बणिजो। असीं तव्हां सां ॿाह ॿेली थींदासीं। जेकॾहिं तव्हां यज़ीदत इख्तियार कई त असीं हुसैनी थी मैदान में ईंदासीं, पंहिंजा हक़ वठंदासीं। नाज़रीन, हिकु PTLF जो ॿियो भॻवान असां सां मौजूदु आहे प्रेस क्लब ते। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम सर। साईं वालेकुम सलाम। मंज़ूर अली चंडो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी PTLF सिंध। साईं अॼु तव्हां ॾिसो पिया त हिते सिंध जा मुलाज़िम जेके आहिनि सरापा एहतजाज आहिनि। छो जो मुलाज़िमनि सां हमेशह उन्हनि सां उन्हनि जो इस्ताल कयो वेंदो आहे, उन्हनि सां नाइंसाफ़ी कई वेंदी आहे। गवर्नमेंट जॾहिं सेनेट चेयरमैन, क़ौमी असेंबली जे मेंबरनि जी या सूबाई असेंबली जे मेंबरनि जूं जॾहिं पघारूं वधाइणियूं हूंदियूं आहिनि त 600% वधाईंदा। अच्छा, उन 600% में उहे IMF खां नथा पुछनि। जॾहिं मुलाज़िमनि जी पघार वधाइण जो वारो अचे थो त हू चवनि था त असां IMF खां परमिशन वठंदासीं। जेकॾहिं तव्हांखे IMF जी परमिशन वठणी आहे, तव्हां सेनेट जे चेयरमैन जी पघार जी परमिशन वठो, वज़ीर आज़म जे सेक्रेटरी जे मुलाज़िमनि जी वठो। असां सां नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं हिकु मुलाज़िम सिंध सेक्रेटरी पटे वाले जी पघार लखे रुपया आहे त असांजे सिंध जे ॿियनि इदारनि जे मुलाज़िमनि कहिड़ो ॾोह कयो आहे त उन्हनि जूं पघारूं नथियूं वधायूं वञनि। छो जो अॼु पहिरीं मुहर्रम आहे। पहिरीं मुहर्रम ते तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं मुस्लमान पंहिंजे जेके इमामनि जे सां गॾु हूंदा आहिनि, हिते यज़ीदत जी वाज़े तरह सां इहो ॾिठो पियो वञे त हिकु पासे यज़ीद आहे, हिकु पासे मुस्लमान बीठो आहे ऐं उन्हनि लाइ सरापा एहतजाज आहिनि। हिते बि इहा ई साॻी कंडीशन आहे। हिकु पासे जेके असां नायल गवर्नमेंट आहे, हिकु पासे सिंध जा मुलाज़िम आहिनि, सरापा एहतजाज आहिनि। पर सिंध जे वज़ीर आला खे ख़बर न आहे उनखे घरां पैसा था ॾियणा पवनि या छा मामिलो आहे। सिंध जो वज़ीर आला एॾो कंजूस आहे। असां चेयरमैन साहिबु पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो खे बि गुज़ारिश था कयूं त तव्हां जेकॾहिं वफ़ाक़ में उते वञी ऐलान था कयो त मुलाज़िमनि जो 50% पघारूं वधायूं वञनि। जेकॾहिं तव्हांजी बलोचिस्तान में तव्हांजी गवर्नमेंट आहे, सिंध में तव्हांजी गवर्नमेंट आहे, हाणे त गिलगित बलूचिस्तान में तव्हांजी गवर्नमेंट ठहे पई ऐं तव्हां हिते ईअं छो था कयो? जेकॾहिं तव्हां मुलाज़िमनि सां माटेली माहौर सलूक छो था कयो? असां डिमांड था कयूं त सिंध जे मुलाज़िमनि जा मुतालबा पूरा कयो। 100% पघारूं कयो। ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुल फंड जेको सुप्रीम कोर्ट बि ऑर्डर ॾेई चुकी आहे त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे इहो ॾिनो वञे। जी बलोचिस्तान पैटर्न तहत ॾिनो वियो आहे, ॿियनि गवर्नमेंटनि ॾिनो आहे त असां हिन खां डिमांड था कयूं तव्हां बि ॾियो। ऐं हीअ सुप्रीम कोर्ट जी वायलेशन आहे। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खे बि सिंध गवर्नमेंट हवा में उॾाए थी त असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे बि गुज़ारिश कंदासीं, साईं तव्हां वरी बि इन ते नोटिस वठो ऐं सिंध गवर्नमेंट खे इहो याददाश्तनामो ॾियारो त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे, हुनजी वायलेशन तव्हां कयो था, तौहीन अदालत जे ज़िम्मे में अचो था। ऐं असां जेकॾहिं असांजे मुलाज़िमनि जा मुतालबा न मञिया विया, तव्हां सुबुह खां वठी गवर्नमेंट कल्ह खां वठी राति खां वठी असांजी लीडरशिप खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं एतिरियूं रुकावटूं तव्हां ॾिसो पिया। कराची जे हर जॻह ते, हर चौरंगी ते रुकावटूं पैदा कयूं वियूं आहिनि
ऐं जेके बि असांजा काफ़िला अचनि पिया उन्हनि खे उते रोकियो पियो वञे, उन्हनि मुलाज़िमनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। पर असां इंशाअल्लाह ताला फौलादी दीवार थी साबित थींदासीं। जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया, हिन बजट में इहो ऐलान न कयो वियो, त इंशाअल्लाह ताला असां सिंध असेंबली जो घेराव कंदासीं। पोइ हिननि जूं लठियूं असांजा सीना हूंदा। सिंध जे मुलाज़िमनि हमेशह पंहिंजो पाण मल्हायो आहे। अॼु बि असां तारीख़ी फ़ैसिलो करे पोइ वेंदासीं।